उन्होंने 12% जो ऐलान कयो पर जेको असांजो एहतजाज हुयो असांजे मुलाज़िमनि जो जेको इताद हुयो उन सरकार जे 12% खे उन वक़्तु ई रिजेक्ट करे छॾियो ऐं उन ॾींहं खां वठी सरकारी मुलाज़िम पंहिंजे हक़नि जी हासिला जे लाइ मैदान अमल ते आहे। पोइ कॾहिं उन्हनि जो धरनो KP में आहे, कॾहिं उन्हनि जो धरनो लाहौर में आहे, कॾहिं उन्हनि जो धरनो जिते मुल्क जी क़िस्मतुनि जा फ़ैसिला था थियनि इस्लामाबाद में आहे, कॾहिं उन्हनि जो धरनो हैदराबाद में, कॾहिं उन्हनि जो धरनो कराची में आहे। ऐं असां उन बजट खां पोइ महसूसु कयोसीं त असां सभिनी मुलाज़िमनि खे गॾे करे सिंध मां बि हिकिड़ो मज़बूत आवाज़ मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ उथारियो। हिन ई हाल में असां मुलाज़िमनि जी तंज़ीमुनि जो हिकु इजलास हलायोसीं ऐं हितां फ़ैसिलो करे असां 23 तारीख़ ते ऐलान कयोसीं त असां धरनो हणंदासीं ऐं 23 तारीख़ ते असांजो धरनो लॻो। सरकार असां सां ॻाल्हायो। सरकार जा ॿ वज़ीर साईं ज़िया गंजार साहब, साईं गनी साहब असांखे चयो त तव्हांजी पघारुनि जे लाइ कामिनी ठाहींदासीं ऐं DRA जेकॾहिं टिनि सूबनि में मिलियो आहे त उहो तव्हांखे ॾियारींदासीं ऐं सेक्रेटरी असेंबली अची उते अनाउंस कयो 1 तारीख़ ते असांखे मीटिंग जो टाइम ॾिनो। पर सरकार जा वाइदा के वफ़ा थींदा आहिनि, के वफ़ा न थींदा आहिनि। तारीख़नि में कॾहिं धोखा बि थींदा आहिनि। सरकार वरी असां सां धोखो कयो त असांजे ॿियनि दोस्तनि वरी ऐलान कयो 30 तारीख़ ते उन्हनि दोस्तनि धरनो कयो। उन्हनि दोस्तनि बि सुठी महिनत कई ऐं उन्हनि दोस्तनि सां बि सरकार घाटे जी मां वारो सलूक कयो। उन्हनि दोस्तनि इस्लामाबाद में धरणे जो ऐलान कयो। अॻु में असां 22 तारीख़ ते वरी 22 जुलाई ते वरी कराची वञण जे रुख जो ऐलान कयोसीं, धरणे जो ऐलान कयोसीं। जेके कुल तंज़ीम जा दोस्त वेठा आहियूं ऐं सभु दोस्त हुते मौजूदु हुयासीं। राति जो सरकार 1 बजे प्रेस क्लब ते जेके मुखर तारीख़ हुयूं उहे बि तोड़े छॾियूं ऐं प्रेस क्लब खे मुकमल सील करे छॾियो ऐं सुबुह सां ई होटलुनि खां गिरफ़्तारी शुरू थियूं। मूं समेत साईं अली मर्दा शेख जेको असांजी लोकल डिपार्टमेंट पाकिस्तान जो डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे ऐं ऑल पाकिस्तान लोकल डिपार्टमेंट जो एसोसिएशन जो मरकज़ी चेयरमैन साईं ज़ुल्फ़कार शाह ऐं उहो सूबाई सदर आहे उहो मां ऐं मक़सूद अहमद मैसर साहब असां RSS जाते सरकार असांखे गिरफ़्तार कयो। असांजी गिरफ़्तारी खां पोइ असांजे दोस्तनि वरी बि तव्हां ॾिठो त हुननि बुर्दबारीअ सां वरी बि सरकार जे मुक़ाबले में सुपर हाईवे बि बंदि कयो, सारा पैसा बि बंदि कयो ऐं कराची में बि धरना आया। हज़ारनि जे सौ जे तादाद में 760 या 780 असांजा साईं फराज़ साकी साहब जेको लोअर इस्लाम जो मर्कज़ी सदर आहे उहो बि असां सां गिरफ़्तारी कंदो हुयो। 780 माण्हुनि खे हुननि गिरफ़्तार कयो ऐं राति जो वकीलनि जी इकादमीअ खां पोइ असांखे आज़ादु कयो वियो। असां सां ॻाल्हियूं रखी वयूं। असां ॿिए ॾींहं ते कमेटी जा सभु दोस्त ॻाल्हाइण जे लाइ पहुतासीं। कमिश्नर ऑफिस में जॾहिं मूंखे मथे घुरायो वियो हिकु मिनिस्टर साहब चवनि था त सिकंदर जेको एग्री करे त असां DRA ॾेई न सघंदासीं, ॿियनि मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं। मां हुते जवाबु ॾिनो DRA जे मसइले ते जेकॾहिं न ॻाल्हाईंदा त असांजी कंहिं बि मसइले ते ॿी का बि ॻाल्हि कान थींदी। अॻु में DRA सां ॻाल्हि जो भई कान। उन खां पोइ नेशनल कॉलेज में असांजी गॾिजाणी थी साईं शारदा शाह साहब जी ऑफिस में। उते असां ऐलान कयोसीं त जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं कामयाबु नथियूं थियनि त पोइ असां 12 तारीख़ ते एहतजाज कंदासीं। 12 अगस्त ते असां एहतजाज जो प्रोग्राम रखियोसीं। सिंध एम्प्लॉइज अलायंस जे चेयरमैन मोहतरम हाजी अशरफ कासगरी साहब जी हिकिड़ी वीडियो आई ऐं वीडियो मुस्तबत वीडियो हुई। असां फिराक माण्हू साईं जी वीडियो खे अखियुनि ते रखी साईं सां राब्तो कयोसीं। जेकॾहिं तव्हांजी इहा सोच आहे त असां बि तव्हां सां गॾु आहियूं, अचो त सभु बीठा विसारे का इलेक्शन कान्हे का जो हाणे वोट ॾींदा हुनखे ॾे हुनखे ॾे। हाणे अचो त सभु दोस्त पाण गॾिजी करे गॾियल लाइ अमल जोड़ियो। मुलाज़िमनि जे वसी तरफ़ मुफ़ादनि खे साम्हूं रखंदे असां 12 अगस्त वारे प्रोग्राम खे अॻिते कयोसीं। 18 अगस्त ते असां प्रेस कॉन्फ्रेंस जो प्रोग्राम रखियोसीं त असां हैदराबाद में वेही करे
वो लाए अमल जोड़ी था हाजी साहब असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं हाजी साहब असांखे चयो त इंशाअल्लाह ताला सभु दोस्त वेंदासीं उन खां अॻु में मुंहिंजी साईं अशरफ बुज़री साहब सां हिते हैदराबाद में मीटिंग थी अशरफ बुज़री साहब जो मां बि इन हक़ में आहियां त तव्हां ऐं असां सभु पाण में गॾिजी वियूं मां हाजी साहब सां ॻाल्हाईंदुसि हाजी साहब मूंखे चयो त साईं गुलाम रसूल मुहर साहब सदर आहे मां साईं तव्हां वटि बि ॿ ग्रुप आहिनि हर तंज़ीम हर जाइ ते ॿ ग्रुप आहिनि असां वटि ग्रुप कोई कोन्हे हा गुलाम रसूल मुहर साहब असांजो सदर हुयो पर असांजे आइन में सदर आहे 3 साल 3 सालनि जे पीरियड पूरे थियण खां पोइ असांजा दोस्त कोर्ट में हुया इलेक्शन कमीशन साईं गुलाम रसूल जुदा ठाही ऐं असां न ठहियासीं मां इलेक्शन कमीशन जुदा ठाही ॿिन्ही इलेक्शन कमीशन खे PTL जे दोस्तनि कोर्ट में चैलेंज कयो हाई कोर्ट सखर ॿिन्ही इलेक्शन कमीशन खे ख़तमु करे इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे अख्तियारात ॾिना त तव्हां ॿिन्ही डिस्ट्रिक्ट होल्डरनि खे सिकंदर जदोई खे गुलाम रसूल मुहर साहब खे घुराए गॾियल इलेक्शन कमीशन जोड़े हिन जी PTL जी इलेक्शन कराया ऐं इंडस्ट्रीज डिपार्टमेंट साईं गुलाम रसूल साहब जे लेटर लिखियो सो कॉल्ड सेंट्रल प्रेसिडेंट हिते सभु दोस्त पाण में पढ़ियल कढ़ियल आहियूं सो कॉल्ड जी माना हक़ ॼाणे वरी दोस्तनि चयो त एक्स प्रेसिडेंट लिखिजे वरी साईं गुलाम रसूल जे ख्वाहिश ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वरी एक्स प्रेसिडेंट लिखियो ऐं जेके लेटर निकिता ॿिन्ही जे लेटर खे असां क़बूल करे इलेक्शन कमीशन जी फॉर्मेशन थी हिन जी हालत थी चेयरमैन ऐं मेंबर साईं गुलाम रसूल खे मिलियो चेयरमैन साईं जो जनरल सेक्रेटरी गाजी खान जमाली उहो थियो मेंबर साईं जो दवाख़ाने में थियो 3 माण्हू मूंखे मिलिया वाइस चेयरमैन सेक्रेटरी मेंबर ऐं असां उहो दोस्तनि खे ॾिनासीं माना असां कोर्ट जे इंडस्ट्रीज डिपार्टमेंट जे सो कॉल्ड लेटर खे क़बूल करे एक्स प्रेसिडेंट जे लेटर खे क़बूल करे असां उते इलेक्शन कमीशन जी फॉर्मेशन करे आयासीं ऐं हिन वक़्तु असांजी PTL जी का वेबाड़ी कान्हे का साईं गुलाम रसूल मुहर साहब असांजो भाउ आहे उमिरि ते वेला उहो बि PTL जो एक्स प्रेसिडेंट आहे सिकंदर जदोई बि PTL जो एक्स सीनियर नायब सदर बि आहे एक्स जनरल सेक्रेटरी बि आहे एक्स सिंध जो प्रेसिडेंट बि आहे असां वेठासीं साईं हाजेश्वर मूंखे चयो त मुंहिंजे उहे कागज़ मोकिलियो जंहिंमें साईं गुलाम रसूल खे लिखियो हुयो जे सो कॉल्ड एक्स मां साईं खे मोकिलिया साईं चयो त ठीकु आहे उन खां पोइ साईं सां मुंहिंजी ॻाल्हि थी त बाबा जेकॾहिं साईं गुलाम रसूल बि असांजो भाउ आहे पोइ जीअं तव्हां मेंबर कयो आहे त तव्हां कहिड़े नमूने सां PTL हाजी शफ़ीक अहमद सटे साहब खे तव्हां मेंबर कयो या असांजो स्वभाव कीअं अख्तियार आहे हाजी शफ़ीक अहमद सटे जो पंहिंजो नालो हुजे मुंहिंजो नालो हुजे या असां ॿियो को दोस्त मोकिलियूं था पर साईं जन ॾाढे प्यार वारे अंदाज़ सां ॻाल्हायो चयो त इन ते बहस कंदासीं वेंदासीं उन्हनि दोस्तनि जी मीटिंग हिन महिल ताईं उन्हनि दोस्तनि असांखे कंहिं बि हवाले सां का बि ॻाल्हि असां चाहियूं था इहे जेके सभु मुलाज़िम आहियूं नंढे में नंढो मुलाज़िम असांजी पाकिस्तान जी डिपार्टमेंट में सिंध जी गवर्नमेंट जी डिपार्टमेंट सैनिटरी वर्कर आहे सैनिटरी वर्कर खां बीहे असां उस्ताद बि 20 स्केल ते पहुतल आहियूं क्राइम जो उस्ताद बि 16 स्केल ते पहुतल आहियूं सैनिटरी वर्कर खां बीहे सरकारी मुलाज़िम जी हैसियत में 20 ग्रेड जे मुलाज़िम ताईं सभु पाण में ॿाहिरि आहियूं सभु हिकु बेरमो जी औलाद आहियूं ऐं सभिनी जो मुफ़ाद साॻियो आहे जेका ज़्यादती सैनिटरी वर्कर सां थी थिए उहा 22 ग्रेड वारे सां बि थिए पई थिए सरकार DRS असांखे कोन ॾिनो उहा सवली सिंधीअ में कहावत आहे त भई सोन पाइण त पाए गॾु आहे वरी हिकिड़ो कारो कानून बाबा जेके रिटायर कंदो 31/7 ताईं त उन खे हीअ मराहत मिलंदी 31/7 पोइ जेको रिटायर कंदो त उहा पेंशन जो जेको रेशियो उहो घटाए थो चार्ट फेसबुक ते हले थो त जंहिं दोस्त खे 31/7 ते फर्ज़ कयो पेंशन 98,000 थियणी हुई हाणे जेकॾहिं 8 महीने में रिटायर कंदो त उन जी पेंशन में 28,000 जी लास्ट इहे कारा कानून लाथा विया असां हिननि कानूननि जी सरकार जे ज़ालिमाना फ़ैसिले ॾे जेको मुलाज़िमनि जो क़तल कयो आहे हर को नमूने सां मुज़म्मत था करियूं ऐं असां कोशिशि कई आहे KPK में खोड़ सारा ग्रुप पंजाब में सभिनी तंज़ीमुनि सां मुंहिंजो वास्तो आहे उते पंहिंजी गवर्नमेंट पंजाब टीचर्स एसोसिएशन में 16 ग्रुप आहे
जॾहिं इजलास में वेंदा हुआ ग्रुप पंहिंजी जाइ ते सभु बराबरि आयो, सभु हिन इजलास में मेंबर जी हैसियत आहे। पर पोइ तॾहिं न ॾींदो आहे, पहिरीं मूंखे हलंदी वञ, हर शइ थींदी आहे। सिंध में अजीब मंतक आहे, पसंदि ऐं नापसंदि वारो फ़लसफ़ो अख़्तियार कयो थो वञे। असां दोस्तनि खे था चऊं बाबा सिकंदर जेतिरी फ़क़ीर माण्हू आहे, को बि कंहिंसां को बि इख़्तिलाफ़ कोन्हे को, सभु असांजे सिर जा साईं आहियो, असांजा भाउर आहियो। अचो त सभु गॾिजी करे मुलाज़िमनि जे वसीअ तर मुफ़ादनि खे साम्हूं रखी हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी हिन सिंध सरकार जेको सिंध जे मुलाज़िमनि खां, रिटायर मुलाज़िमनि खां पेंशन हिकिड़ी मुलाज़िमनि जी चादर थींदी आहे। ऐं असांजी जेका ग्रेजुएटी आहे उहो जॾहिं सरकारी मुलाज़िम रिटायर थो थिए त खोड़ सारियूं ख़्वाहिशूं हूंदियूं त घर जी जाइ ठाहींदुसि, उमिरि ते विझुसि, नियाणियूं सारींदुसि, पुट जी शादी कराईंदुसि, या कंहिं अतीत मिट माइट जेको कर्ज़ु थी वियो आहे उहो लाहींदुसि। पर ईअं सम्झो त सरकारी मुलाज़िम सां ज़ालिमाना रवैयो कयो वियो आहे। कारो कानून जेको आहे असां मुलाज़िमनि जे मथां साबित कयो आहे। इन कारे कानून जी असां छो न गॾिजी पाण में तूं कर टुकनि जा ॾारियूं, छो न गॾिजी पाण में तूं कर टुकनि जा ॾारियूं, प्यार ऐं पाबो असां दोस्त दिलनि जा ॾारियूं। मोर वेठा रावया हिन बाग मां मोड़ो वटे, मोर मोटाए चिगड़ा कोन मोटायो। चिगड़ा ई आहिनि जेके सियासी माण्हू जिन खे असां वोट ॾेई इक़्तिदार में विहारियो आहे। हाणे उहे चिगड़ा असांजे जे मथां फ़ैसिला था वठनि त तव्हांखे DRA में ॾिनो वेंदो, तव्हांजी पेंशन जी बि कटौती कई वेंदी। त असांजो को बि अञा कान्हे का अञा खे फना करे अचो त सरकारी मुलाज़िमनि जे तहफ़ुज़ लाइ हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजी करे जदोजहद करियो ऐं इहो मुलाज़िमनि जे वसीअ कर मुफ़ादनि जे लाइ सभु गॾिजूं। हे जेको मसइलो आहे अञा ॿियो बि अचे पियो। सिंध जो जेको नौजवान कॉम्पिटिशन जा इम्तिहान पास करे पियो, हाणे जेको जेका पटेवारी आहे उहा बि कॉम्पिटिशन जे इम्तिहान में सवाल मिले ई कान। IPA वॾी साख वारो इदारो आहे, पहिरें ग्रेड खां 5 ग्रेड ताईं उहो बि टेस्ट पास कयो, माना कॉम्पिटिशन जो इम्तिहान थी वियो। वरी था चवनि त इन खे रखंदासीं 37,000 पघार ते कॉन्ट्रैक्ट बेस ते। वरी 5 खां 15 ग्रेड ताईं जेका अपॉइंटमेंट थिए थी उहो बि कॉम्पिटिशन जो इम्तिहान आहे, उहो पास करे थो। वरी जे उन खे बि रखंदासीं, हाणे अलाए हिकिड़ो फार्मूलो ठाहियो अथऊं, उहो कॉन्ट्रैक्ट बि न माना डेली वेजेस ते। त इहो सिंध जे नौजवान सां बि ॾाढो धोखो फ़रेब थिए थो। तव्हां असां जेके हिते मुलाज़िम वेठा आहियूं, हर तबिके सां वास्तो रखंदड़ मज़लूम मिसकीन अबोज सतायल सड़ियल फटियल तबिके जा तव्हां असां वारिस आहियूं, तव्हां असां हुनजा धणी आहियूं। न रुॻो तव्हां असांखे पंहिंजे मुफ़ाद जे लाइ, पर सिंध जे नौजवान जे मुफ़ाद जे लाइ तव्हां असांखे सोचणो पवंदो। रिटायर मुलाज़िम जे लाइ बि तव्हां असांखे सोचणो पवंदो। जेके सभु मुलाज़िम आहियूं उन्हनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ तव्हां असांखे मैदान ते निकिरणो पवंदो। हीउ वक़्तु आहे त ज़ालिम सरकार सां तव्हां असां मुआदो मुर्सीअ सां अटकाए ही जेके नाफ़िज़ कया अथऊं नवां कानून, उहे नवां कानून पाण ख़तमु कराए। जो मक़सदु ही हुयो त 12 तारीख़ खे पाण कैंसिल कयोसीं, डिले कयोसीं, वरी पाण हे मसइलो रखियोसीं। हाणे सरकार इहो लेटर बि कढियो आहे, सरकार ॿियो लेटर बि कढणु वञे पई। ॿुधो आहे त जेका मेडिकल मिलंदी आहे, इलाज वारी ॿुधो आहे त सरकार उन बि का अमेंडमेंट करे पई, उहा बि रस्ता रुॻो पाण वञे पई। GP फंड जो रेशो अॻे दफ़े 15% हुयो मुंहिंजे ख़्याल में, उहो बि हाणे 13% ते बि पहुचायो आहे। रोज़ नवां कानून आहिनि, इन्हनि सभिनी मसइलनि खे साम्हूं रखी करे तव्हां असां का गॾियल नमूने जदोजहद हलायूं। तव्हां असां सभिनी दोस्तनि खे घुरायो आहे, उहो आहे न त सिकंदर जदोजहद अकेलो कहिड़ो फ़ैसिलो करे, साईं अलीमर साहिब कहिड़ो करे, साईं मीर मंत्री साहिब कहिड़ो करे, साईं फराज साकी साहिब कहिड़ो करे, साईं मोहम्मद अली साहिब कहिड़ो करे, अब्दुल रहीम भारो साहिब कहिड़ो करे, जेको असांजो चेयरमैन आहे आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद कमेटी जो चेयरमैन साईं अब्दुल रहीम भारो साहिब, उहो उमिरि ते वियो आहे। 31 तारीख़ ते साईं उमिरि ते जेको आहे वापसि ईंदो। ऐं असांजो इरिगेशन जो जेको जनरल सेक्रेटरी आहे साईं यासिर लाड़क साहिब, उहो इराक वियो आहे। त सभु जेके हिते दोस्त वेठा आहियूं, मुफ़ीद मशवरा ॾियो त पाण खे छा करणु घुरिजे। उहो आहे न साईं मीरल जे दिमाग़ थो ॾसे रुॻो, दिमाग़ थो ॾसे रुॻो बेचार आसरा रफ़ी का रात ॾींहनि हज़ारो आसरा, उमेद में उमेद बार आसरा, यकीन ते यकीन बेशुमार आसरा।
दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त जेके मरकज़ी काइदीन वेठा आहिनि या जेको दोस्त हेठों कंहिं तंज़ीम जो असांखे मुफ़ीद मशवरो ॾियणु चाहे थो त बरसाति मिले थी मौसम जी मुनासिबत सां हुनखे साम्हूं रखंदे हमेशह सियाणा कंदा आहिनि त कचहरी बि हालतुनि जी तक़ाज़ा मुताबिक़ कजे फैसला बि हालतुनि जी तक़ाज़ा मुताबिक़ कजे बारिश बि पइजी रही आहे दोस्त जेके वेठा आहिनि उहे पंहिंजा मुफ़ीद मशवरा ॾियनि उहे जेके मरकज़ी काइदीन वेठा आहिनि उहे पंहिंजा मुफ़ीद मशवरा ॾियनि फ़ैसिलो हिकु सिकंदर जदोई जो न हूंदो या फ़ैसिलो जेके मरकज़ी पंहिंजो काइदीन वेठा उन्हनि जो न हूंदो सभिनी दोस्तनि जो गॾियल फ़ैसिलो हूंदो जेको फ़ैसिलो हूंदो सिकंदर जदोई समेत सभिनी दोस्तनि खे हक़ में पवंदो वॾी महिरबानी जेको दोस्त हेठों ॻाल्हाइणु चाहे थो उहो तंज़ीम जो आहे साईं ॻाल्हाए ॿियो को दोस्त ॻाल्हाइणु चाहे थो उहो नालो लिखी ॾिए असांखे साईं तारीफ़ कराइजो पंहिंजी साईं मोहम्मद हाशिम जतोई आया वो मकसद असली सच्चाई वाल खड़ी आया है ना या खाली खाली बुझाया है या साईं गुजार करे तो मैं बाद ये मुझे रहा है ना ना नहीं ना ये करे साईं गाल करे तो असां दिमाग में जारो अकेली असां उनके गाल अमल करे तो दापरे ना तो मता कर दबो असां मालूम माने त्यार कोन कंदो तेरे अंदर अमल करणो पवंदो तेरा को असां जा हक़ जेके ही जेके बतायो है नालायक रकम नालायक जेके कहिड़ा बि हुजनि जॻह जो हुजे या मुराद पेशा हुजे केरु हिकिड़ो भई नाला ॾियनि जो असां मुलाज़िम छा ठाहियूं ठाहिनि रिटायरमेंट जो पूर्वजन जेको हुलर साल समान आहे जंग न पूर्वजन करियो न ॿार न करियो जॾहिं न करियो असां पूर्वजन हले थी नालायक पूरनि था रिटायर खां पोइ रिटायर माण्हू जो ॿार कमज़ोर आहे उन खाता कंदा रिटायर माण्हू खे हाणे ॾिसो हींअर चवंदा 60 साल जो मिलनि था 60 साल बाद ये निर्माण कर तो मदद करो 60 साल मदद करो 60 साल मदद करके ही असल हक जो खाए बैठा हो असल जाति तरह को ना जो इहो इन लोगों को हम कर सकता है अभी असल कौन का सजा आयो को असा असा सजले बता दे असा बिल्कुल कम कौन हो ये आज को बता करूं तब वो जो गाना चाहिए खाली गाना जन में चाहिए ये करे अमा आया हो वाकई सच्चा है आए तो साईं साथ जो वो हर कोई ऊपर सकता है जाने मुझे केर को दे कई को दे ये करे हक में ला करता है करे भाई चंद्र का लोग छाक जे केड़े नमूने तैयारी करा जे छाक जे इहो थोरो ॿुधायो मुक्त सतरा ये करे वो असां जो सच्चाई जो करे असां सच हुजे असां हक में ॻाल्हाए त पोइ असां बाणी खे ॻाल्हाए तमामु कुझु करे थो कहिड़े ॾिसो न जीअं साईं बात तारीफ़ कनि था सचमुच असांजे घर पे हिसाब करे ख़बर कोन आहे पोइ जेकर इहे सभई असीं वाकई सच हूंदासीं असीं मुतद थी तरीक़ में असां असां थी मिलंदो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू पोइ 50 रुपया कोन रहा पोइ इन विच में तारीख़ में असांजा पोड़ा करण ख़तमु थी वञनि था जे ख़तमु थी हक़ रखण ख़तमु थी आहे छोटो हक़ दफ़ा कमु न थी जेकर असां मुतद थियो असां करणो हुजे रोज़ कोन हुजे ॿुधाइजो ॿुधा कोन थी वञे मुझे जेकर वक्त साल में ना सच्चा है बुजुर्गन जो गांव है बुजुर्गन जो सारो है बुजुर्गन जा मशवरा ही असां के कमी दा जन प्या पाणी दोस्तन के मशवरा देने त केड़े नमूने सां केड़ो हिम्मत है उन रखी वने
ऐवान जे मेंबरनि खां इजाज़त घुरंदे हिकिड़ो मशवरो आउं ॾियणु चाहियां थो त जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान हुजे या गवर्नमेंट ऑफ सिंध हुजे, साईं थोरो तवजो जो तलबगार आहियां, त जे हुननि वटि को माली गवर्नमेंट आहे ई कोन्हे। इहो हिकिड़ो क्लियर थी चुको आहे, छो जो हू सेनेटरनि जा पघार वधाए चुका, डबल करे चुका, MLA MP जा पघार डबल करे चुका, असेंबली मेंबरनि जा पघार डबल ट्रिपल करे छॾिया ऐं जजनि जा पघार डबल ट्रिपल पिया कनि। उन्हनि में उन्हनि खे का बि माली बहिराण नज़र नथो अचे। माली बहिराण जेको उन्हनि खे नज़र पियो अचे उहो अचे पियो सरकारी मुलाज़िम जी हेठि सतह आहे। त जेकॾहिं हू नवां कानून ठाहिनि था, असांजो हिते सभु तंज़ीमूं गॾिजी सॾिजी करे सुप्रीम कोर्ट में या हाई कोर्ट जे सुठा वकील करे असीं उन्हनि में पटिशनूं दाख़िल करियूं, असीं उन्हनि जे इन्हनि कारे कानूननि खे चैलेंज करियूं ऐं असांखे अॻे बि माज़ी में बि कोर्टनि जे तरफ़ां तमामु घणा बेनिफिट मिलिया आहिनि। इहो मूं अदना जे तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो मशवरो आहे त पंहिंजा एहतजाज पंहिंजी जाइ ते रहनि, पर कानूनी असीं बि उन्हनि खे धकणु चाहियूं त कानूनी तरीक़े सां असीं जेको आहे अदालतुनि जो रुख करियूं। तंहिंमें जेकॾहिं असीं सुप्रीम कोर्ट में हिन सॼे कारे कानून खे जेकॾहिं चैलेंज करियूं त सिंध जे मुलाज़िमनि सां जेका ज़ुल्म पियो थिए ऐं जेको असां पेंशन कटौती आहे या जेके बि असां ज़ुल्म पिया थियनि, जिन सूबनि में हिकिड़ो कानून ऐं सिंध जे अंदरि ॿियो कानून, इन समूरे कानून खे असीं चैलेंज करे सघूं था। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं न्याज़ हुसैन ख़ासकेली साहब, साईं आपका जो अॻुवाण आहे, साईं खे गुज़ारिश त पाण पंहिंजूं जी जेके तजवीज़ूं पेश कनि। रेवेन्यू डिपार्टमेंट ॾाढ के दे हमारे प्रोफेसर ॾाढ के दे हमारे प्रोफेसर माण्हू थियूं हाथ गॾिजी लड़ो, हाथ गॾिजी राजमान कारकुन मजबूत आयो जीअं पाणी पीआ दे आज कयो इजलास में शिरकत आहे असांजी खुशी थी। मौजूद मुलाज़िमनि जो दौरान हले वफ़ाक़ खां शुरू थियो। वफ़ाक़ जी निज़ाम 10 फरवरी ते थी वियो जेको साथी अर्ज़ी इस्लामाबाद कोटा ज़िले में पेश कयो। अगर वो इतना ठीक है तो साईं 11 जून वाली ॻाल्हि थी, 11 जून में कहिड़ी ॻाल्हि थी, तव्हां सां मुलाक़ात कान थी। ये फैसला सब वफाक के DRA मिलियो 15% मिलियो, लेकिन सूबायारनि जो मसइलो जेको आहे उनमें तो जेका मुंहिंजो तालुक रेलवे सां आहे, मां वाज़े कयां वफ़ाक़ी इदारे सां तक़रीबन जेके बि इर्दाद थिया उनमें रेलवे जा साथी शरीक थींदा। ख़ासि तौर ते असां पहिरीं हिकु हुआसीं, ॿिए में बि आया हुआसीं, गिरफ़्तार थियासीं, हितां असां ॿिए ॾींहुं गॾु हुआसीं। जितोजहद जो जेको तरीक़ेकार आहे उनमें कुझु शयूं आहिनि जेके कमज़ोर कनि थियूं, आहे सभु खां वधीक अशरफ साहब के ऐलान खां पोइ ॾाढी ख़ुशी थी त शायदि का हाणे रिज़ल्ट निकिरे का गुज़री उथे या कंहिं शइ खे कढाए ठाहियूं, पर वरी अॼु वफ़ाक़ी कानून या गॾु वेहण न ॾिसी इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त तमामु तंज़ीमनि जो मक़सदु साॻियो आहे, तमामु इदारनि जो मक़सदु साॻियो आहे। असांजे सूबाई जे गुजरात में सूबाई में के 40 इदारा आहिनि जेके सिंध सूबे में कमु कनि ऐं लॻभॻि 7.5 लख मुलाज़िम आहिनि जेके कमु कनि पिया। साईं मोदी साहब जो बात जेके मुराद याफ़्ता आहिनि, जेके असां गॾु बीहण ई नथा चाहिनि, जो उनजी डेली ॾियारी ख़राबु थिए थी, ॾिहाड़ीदार मज़दूर असां चवंदा आहियूं ॾिहाड़ीदार मज़दूर त ॾिहाड़ीदार अगरि नथा अचनि त पोइ बि 3.5 लख माण्हू थी आहियूं, उन्हनि जो न निकिरण जो सवाल आहे उहे कोन थो निकिरे। जीअं 22 जुलाई जंहिंमें असांजी गिरफ़्तारियूं थियूं त पुठियां
जेकी ॿियो मुलाज़िम हुयो असीं 700 गिरफ़्तार थियासीं 800 गिरफ़्तार थियासीं हीअ जेको 7 लख मुलाज़िम वेठो उन्हनि छा कयो उहे ॿाहिरि छो कोन ॾिनो उन्हनि एहतजाज छो कोन कयो कराची न पहुचंदा पंहिंजी ऑफिस जे दरवाज़े ते जेके 10 ॼणा हुआ 5 हुया 15 हुया निकिरी ॿाहिरि एहतजाज करे रिकॉर्ड कराइनि हा त हिकिड़ो मैसेज वञे हा त न हिन जे पुठियां पेट में बि केरु आहे पर इन मां मक़सदु साबित इहो थिए त असीं भला जेके हुते 500 पहुचूं था 5000 पहुचूं था 15000 पहुचूं था छा सिर्फ़ु असीं आहियूं तव्हां ई आहियो जेके पहुचो था जेको न थियो इहा हिकु वॾी कमज़ोरी आहे असां मुलाज़िम ऐं असां सां गॾु थियण जो मतिलबु न आहे त असीं हुन सां गॾु न ॿाहिरि निकिरंदा स्टेटमेंट हलाईंदा भला सोशल मीडिया ते हलाईंदा पर कोन असांखे कुझु नज़र कोन आहे त मुंहिंजो हाणे छा करिणो पर इन ॻाल्हि खे नदींदासीं कोन कोन तॾहिं ॿुधनि असांजी तजीद मुंहिंजी तजीद आहे ख़ासि तौर ते सभ खां पहिरीं समागीता सां इलाह कयो छो जो वफ़ाक़ खां मसइला अचनि था जिते उते ई जॾहिं हुननि वटि मुलाज़िमनि जो वॾो रेशो आहे जेको वफ़ाक़ में पाकिस्तान सेक्रेटरीट में वेठो आहे उहो गॾु गॾु ॿाहिरि निकिरे थो उहा जेको पॉलिसी ठाहे निकिरे थो उन तरफ़ हेठि कमु हले थो उहो सूबाई वारनि जी हिमायत कोन थो करे सूबाई जी ॻाल्हि रखे थो छो जो असीं हुन सां गॾु आहियूं कोन जॾहिं तव्हां हूंदो त ज़ाहिर तव्हां उन मीटिंग में विहंदो तव्हांखे घुराईंदा तव्हांजी ॻाल्हि बि रखंदा त बसि सूबाई वारनि खे लाॻी थो हिकु ई कमु कयो हिकिड़े धक में सभु शिकार थी वञे हिकिड़ो ई आहे ॿिए नंबर ते जेको तव्हां खे एहतजाज करे रेड ज़ोन में दाख़िल थियण लाइ भला हलो था छा रेड ज़ोन हिते ॾींहं जो मसइलो तव्हां खणी थो था जंहिंमें दोस्तनि खे ॾाढा लॻंदा गिरफ़्तारी गाड़ी वारी उमिरि में पाण प्रेस कयो त हिकिड़े ॾींहुं वेही रहो टिल फर्दर आहे जेतिरे ॾींहं असांखे तव्हां रिज़ल्ट नथा ॾियो तेतिरे ॾींहं असांखे कान था उन में जेकॾहिं असीं 500 आहियूं 5000 आहियूं 15000 जेतिरो तव्हांजो रेट वधीक हूंदो ज़ाहिर ताक़त हूंदी कारखान पंहिंजनि खे चई हलो बाबा मोटण मेणो मोटणो कोन्हे कपिड़ा पंहिंजा खणी हलो जेको हाल हूंदो उते गॾिजी खाईंदासीं पंहिंजो वेही ॿ ॾींहं वियो 3 ॾींहं वियो 5 ॾींहं वियो मुकमिल धरणो हणो पाण ई ईंदो लेकिन असां रुॻो ख़ाली बैरिक खे हटाए ज़ोर ॾेई बैरिक हटाए अॻियां बढ़े लठियूं चले मथो पाड़े मोटी ईंदासीं इन जो हल कोन्हे छो जो हिननि असांजो पाणी कांगे वरितो जेकॾहिं तव्हां पंहिंजो जेको जिदोजहद तरीक़ेकार आहे उन खे मटायो ख़तब किताबत जेका आहे उहा मुस्तक़बिल कयो उन जी बि मूंखे कोर्ट नज़र अचे उन जी बि कोर्ट छो जो जॾहिं माण्हू टेबल ते वेहंदो आहे जेके प्रूफ हुजनि फलाणे इदारे खे मिलियो फलाणे सूबे खे मिलियो हीउ लेटर आहे फलाणे खे 15% मिलियो हीउ लेटर आहे लेकिन असांजी हुते कोर्ट थियो आहे असां सां जेकॾहिं वफ़ाक़ सां करणु अथव IMF आहे सूबे में IMF त कोन थो अचे साम्हूं मुरतब ई छा आहे असांजी IMF मुरतब ई छा आहे तंहिं करे तव्हां असां सभु गॾिजी साईं जेका ॻाल्हि कई त अदालती कमु कजे कोर्ट जो रुख कजे ऐं उन जी हिमायत कयां ऐं उन जी बि हिमायत कयां थो बंदि न कयो हेॾां बि हले हेॾां बि हले हुननि खे सोढ़ो कयो हुननि खे बंदि गली में वठी वञी हुकूमत खे बिहारियो जो मजबूत थी तव्हां असांजा मसइला जेके उन्हनि खे हल कनि तव्हांजी महिरबानी साईं न्याज़ हुसैन रासकी साहब तव्हांजो तमामु मुख़्तसर सुठो तजवीज़ूं ॻाल्हाइनि था हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं ग़ुलाम हुसैन ख़ासकेरी खे ग़ुलाम हुसैन कातियार साईं टिनो मोहम्मद खान पेट्रोल जो अॻवान अची जेको आहे टिनो मोहम्मद खान जी नुमाइंदगी करे ऐं समूरे इजलास खे मतलब इश्क के अंदाज दिलाने देखिए जो दवा की मंच पड़ता गया काबिल एहतराम है सिकंदर नहीं जी आए दोस्त पूरे तफासला वाली जारी ये त अजी को व्याख्या आयो बता कयो कि साईं सिकंदर जो बागा से जगह जो मुख्तसर ॻाल्हि कयो ये त सिंध के अंदर अॼु असांजे काबिल एहतराम साईं अशरफ कासकी जी क़ीमत सिंध जो मशहूरु थिएटर आहे आर्ट काउंसिल सिंध जंहिंमें सिंध जा वॾा वॾा फनकार ईंदा आहिनि उते एक्टिंग ड्रामा वग़ैरह थींदा आहिनि उते इजलास करे पियो तो उहा हमेशह ई उन एक्टिंग वारे प्रोग्राम में रहियो आहे इस्लामाबाद हुजे कराची हुजे हैदराबाद हुजे गुलाब करे तो अॼु आर्ट काउंसिल में अशरफ जी टीम फद जो मुज़ाहिरो करे पियो आहे ॾिसी सभु ॾिसे पई इंशाअल्लाह वरी नओं प्रोग्राम पेश कंदो तो जल्दी अभी इंशाअल्लाह नओं ड्रामो उन खां पोइ
हाणे जेको असांजो पहिरियों मरहलो आहे, पहिरियों मरहलो जेको असांजो आहे कलम छोड़, कमु छोड़। जेकॾहिं असांजे रेवेन्यू डिपार्टमेंट आहे, हर डिपार्टमेंट जो मुलाज़िम हिते मौजूदु आहे। असां जॾहिं आम माण्हू खे, ज़मींदारनि खे रेवेन्यू आहे या मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में असां ऑफिस में कमु कोन कंदासीं, हड़ताल करे वेही रहंदासीं न, त हुननि जे मथे में सूर पवंदो त इहे कमु नथा कनि। स्कूलनि खे बि ताला हूंदा, ऑफिसनि खे बि ताला हूंदा, गाड़ियूं पटियूं हूंदियूं, ऐं रोज़ानी मथे जो सूर हूंदो। पहिरियों मरहलो इहो, पोइ ॿिए मरहले में दर्जे वाइज़ असीं एहतिजाज शुरू कयो, शुरूआत दर्जे वाइज़ शुरू कई, त हर हिकु माण्हू खे अवेयरनेस ॾियूं त भई असीं घोड़ा करियूं छाजे लाइ कनि। पोइ ॿिए मरहले में ज़िले लेवल ते हुजे, पोइ डिवीज़न ते, पोइ वरी कराची प्रेस क्लब ते, छो त 2004 2005 में अरबाब रहीम जो कारो दौरो, हुन में असांखे रेगुलर करण लाइ असीं एहतिजाज कयासीं, असीं वेंदा हुआसीं, धरणो वेंदासीं, असांखे ॾाढा फादर हणी मोटराणी छॾा, वरी मथे जी प्रेस क्लब ते वेही रहंदा हुआसीं। वरी 4-5 ॾींहं ताईं नेठि न मजबूर थी असांजे अॻियां ख़ुदा खोड़िया अमीर खोड़ ऐं असांखे रेगुलर कई। त ही जेको एक्टर अनिल कपूर आहे, मुराद नामुराद आहे, इहो कोई एॾो वॾो ख़ासि शइ कोन्हे, इन रकातनि जो ख़र्चु आहे, पर उहो मुर्सी पाण में कोन्हे। गुरू बदियूं ऐं इन्हनि चकरनि में असीं अहिड़ा ॾिठा थिया आहियूं जो पाण में वञूं था, वञूं छॾियो वरी वञूं, 4 ॼणा वठी साईं हरी विया त हुते पर वञो ॾाढो धंधा करे वञो। पर जेकॾहिं प्रेस क्लब ते हिकिड़ो मज़बूत मोर्चो ठाहे करे वेहूं, सॼी दुनिया खे भई ॿुधायूं, रड़ियूं कनि, 30 अक्टूबर में गिर्गिस्तान आहे, ॿिया आहिनि सूबा, उन्हनि जेको नंढो नथो मिले उन्हनि खे गिफ्ट में DRA सफ़ा रहूं था, आश्चर्य मिलंदा। असांजी पेंशन 3 अक्टूबर जी पेंशन कोन्हे, असांजी 18% जी पेंशन मुराद छा कजे, उहो वरी 18 अरब रुपया तूं गॾिजे जंहिंखे कर्ज़ ॾे पियो, पर पंहिंजे मुराद सां सोचे माल वारो करे पियो शुरू। त हाणे उन लाइ सभई गॾिजी करे अक्टूबर खां यूनिटनि खां हेठां खां कमु शुरू करियो। उन लाइ मूंखे कराची भले महीनो लॻे, 2 महीना लॻनि, पर हिननि खे दलील करण लाइ पहिरीं तो मुझे यही नंढड़ी तजवीज़ आहे त पहिरीं पंहिंजो कम जो फाइकाट करियो। महिरबानी।